अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वरी अपडेट्स दोस्तों सां तव्हां शेयर कंदा हलूं। अचण वारे एपिसोड में छा वाकई हाणे मंसूर खान राज़न जे हथां मरंदो ऐं छा राज़न जेको आहे उहो वरी हाशिम जे हथां मरंदो, छा हाशिम वरी छा मुराद जे हथां मरंदो, आख़िर कहाणी छा बीहंदी अॻिते सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, हिन वीडियो खे शेयर बि दोस्तनि ताईं कंदा व्हाट्सएप ग्रुपनि में। दोस्तों हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधायां, न राज़न मरदो, न मंसूर खान मरदो, न वरी मुराद हाशिम जो थी सघे थो ख़ात्मो कयो वञे ऐं ड्रामे जे एंड में। ऐं हिन ड्रामे जो नालो दुलाब इन करे रखियो वियो, दुलाब जो मक़सदु हुयो मकर ऐं फ़रेब। मकर ऐं फ़रेब किरदारु जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो शाहनवाज़ खान जो आहे। ॿिया सिधा साधा किरदार आहिनि, मुराद बि सिधो विढ़ंदो आहे, मंसूर खान बि, राज़न वारा बि थोरो घणो मकर फ़रेब कंदा आहिनि लेकिन उहो बि सिधो विढ़ंदा आहिनि। ऐं इन मकर फ़रेब जी का ख़बर ई न आहे इन ड्रामे में कंहिंखे, न मुराद खे ख़बर आहे त मकर फ़रेब शाहनवाज़ खान में आहे ऐं को एतबार नथो करे। होॾो मंसूर खान खे बि राज़न वारा इन ॻाल्हि खे नथा मञनि, सोडल बि नथो मञे। तमामु जल्द इहे सभु मञदा इन ॻाल्हि खे, चवंदा वाक़ई शाहनवाज़ खान मकर फ़रेब जो घरु आहे।